जी संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अॼु जो क्वेश्चन, मींहुं छो वसंदो आहे? छाजे लाइ वसंदो आहे ऐं कीअं वसंदो आहे? इन सवाल जे जवाब में हज़ारे सालनि खां इंसान परेशान रहियो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जा किसा, कहाणियूं ऐं लोक दास्तानूं ऐं मुख़्तलिफ़ चयल ॻाल्हियूं मरोज हुयूं, राइज हुयूं, पर उनजो साइंस एग्ज़ैक्टली सही जवाबु ज़ाहिर आहे भई त ॻोल्हे ॾिनो आहे। जीअं अक्सर जेके नेचर या फितरत जा राज़ आहिनि उनखे साइंस एक्सप्लेन कंदी आहे, साइंस उनखे खोले बयानु कंदी आहे। सो अॼु पाण हिन वीडियो में इहो ॾिसंदासीं त मींहुं छो वसंदो आहे, कीअं वसंदो आहे। ठीकु आहे, उनखे सम्झण जे लाइ या उनखां पहिरियों तव्हां ॾिसो त माना मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ माण्हुनि कुझु क़यास आरायूं कयूं त मथे को नलको लॻल आहे, का टूटी खुलंदी आहे, या समुंड मां को देव पाणी खणी मथे छॾींदो आहे, वरी फुहार कंदो आहे, या हे अमल कंदो मींहुं वसंदो, हीअं कंदो मींहुं वसंदो या न वसंदो। सो इहे सभु ख़्याली ॻाल्हियूं हुयूं। इंसान वटि उन्हनि सवालनि जा जवाब न हूंदा आहिनि त पोइ वरी मुख़्तलिफ़ क़यास आरायूं पंहिंजे अकुल जे हिसाब सां कंदो आहे, जेका ग़लति ॻाल्हि कोन्हे, छो जो उन ज़माने में उन माण्हुनि जो अंडरस्टैंडिंग या फितरत खे सम्झण जी इहा ई क़ाबिलियत हुई, वधीक कोन्हे। सो हाणे असांखे साइंस तो खुली तौर एक्सप्लेन कयो, मुकमल तौर ते बयानु कए थी पई त मींहुं कीअं थो वसे पियो। सो उन ते पाण ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं। तव्हां घर में थधे पाणी जो गिलास, स्टील जे गिलास में भरे रखो थधो पाणी। थोरी देरि में तव्हां ॾिसंदो त स्टील जे गिलास जे ॿाहिरीं दीवार ते ड्रॉपलेट्स पाणी जा ज़रा ठहंदा। इहो छो थो ठहे पियो, इनखे पहिरियां इहो सम्झूं था त जीअं हवा में तव्हांखे ख़बर आहे त मॉइस्चर मौजूदु हूंदो आहे, जेके पाण बाप चऊं या स्टीम चऊं या वाटर कंटेंट चऊं या वेपर्स चऊं, उन जो टेम्परेचर जॾहिं डिक्रीज़ थींदो आहे त उहो वरी कंडेंस थी करे पाणी ठही पवंदो आहे। सो पाणी जो थधो गिलास जो जेको टेम्परेचर आहे, फॉर एग्ज़ाम्पल 10 डिग्री ते बीठो आहे ऐं कमरे जो टेम्परेचर आहे 3 डिग्री, त कमरे में मौजूदु हवा जो जेको हवा में जेके वेपर कंटेंट आहे उहो जॾहिं गिलास सां टकराईंदो आहे त उनजो टेम्परेचर किरी पवंदो आहे। टेम्परेचर किरी पवण जी सूरत में वाटर ड्रॉपलेट्स कंडेंस थी करे पाणी ठही पवंदो आहे। बिल्कुलु इहो ई इन तरीक़े सां एग्ज़ैक्टली इहो ई तरीक़ो आहे, इहो ई प्रोसेस आहे जंहिंसां मींहुं वसंदो आहे। नॉर्मली पहिरियां पाण ॾिसी सघंदासीं त ऊन्हारे में या गर्मियुनि जी प्रोसेस छा हूंदो आहे, पोइ वरी बाद में कॾहिं सर्दियुनि वारे प्रोसेस ते ॻाल्हाईंदासीं। गर्मियुनि में जीअं त टेम्परेचर वधी वेंदो आहे, 40 डिग्री 50 डिग्री बि थींदो आहे कुझु इलाइक़नि में, पर नॉर्मली इन समर 40+ टेम्परेचर आम ॻाल्हि आहे असांजे रीजन में, असांजे इलाइक़े में, यानी इंडियन सब कॉन्टिनेंट में, हिंद ऐं सिंध में। सो उन ते वाटर वेपर इवापोरेट थींदो आहे। समुंड हिकिड़ी वाटर बॉडी आहे, या दरिया आहिनि या डंडूं आहिनि, पर मेनली समुंड जो हू पाणी जो वॾो सोर्स आहे। उते जॾहिं हीट सिज तरफ़ां ईंदी आहे त उहा उन पाणी खे वेपोराइज़ कंदी आहे, बाफ़ में तब्दील कंदी आहे। सभिनी सॼे पाणी खे त कोन थी करे सघे, पर ग्रेजुअली उहो पाणी इवापोरेट थी करे हवा सां मिक्स थी वेंदो आहे ऐं हवा ज़ाहिर पोइ लॻंदी आहे मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में, ॾखण खां उत्तर या ओभर खां ओलह, जेका बि जी डायरेक्शन आहे उहो डिपेंड थो करे कहिड़े महीने में पाण ऐं किथे वेठा आहियूं, कहिड़े रीजन में वेठा आहियूं। सो उहा हवा जेका आहे जंहिंजो कंटेंट यानी कि वाटर वेपर उन में इलाही घणो हूंदो आहे एज़ कम्पेयर टू अदर मंथ्स। जेके महीना जून जुलाई अगस्त सितंबर में उन्हनि जो जेको वाटर वेपर हूंदो आहे उहो इलाही काफ़ी घणो थी वेंदो आहे। उहे हवाऊं ज़ाहिर आहे ट्रेवल कंदियूं आहिनि सर्टन डायरेक्शन जी, पंहिंजे केस में या इंडियन सब कॉन्टिनेंट में ॾखिण खां उत्तर तरफ़ खणी चओ तव्हां, हिकु ॻाल्हि इहा थी वई। सो उहे वाटर ड्रॉपलेट्स जॾहिं ज़रूरत में कन्वर्ट थींदो आहे मथे वञी करे, त मथे जीअं जीअं मथे वेंदासीं टेम्परेचर घटिजी वेंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे टेम्परेचर घटि थियण जे करे उहे ड्रॉपलेट्स जेके आहिनि पाण में कंबाइन थींदा आहिनि। हिकु ड्रॉपलेट 2 थींदा, 4 थींदा या 8 थींदा या 16, अहिड़े हिसाब सां उहे कंबाइन थींदा वेंदा। ऐं हिकु जेको कैरियर आहे, कैरियर छा आहे माना जुड़ जेको आहे पाणी या बुख़ार खे खणी हले थो पियो, उन जी सर्टन कैपेसिटी हूंदी आहे त उहो पाणी खे पाण में होल्ड करे सघे या रखी सघे। जीअं उन लेवल खां जुड़ जो वज़न या उन बादल या उते जेको बि वेदर सिस्टम ठहे थो एतिरो थी वेंदा जो उनखे वधीक होल्ड न करे सघंदो आहे। वधीक होल्ड न करे सघण जी सूरत में उहो पाणी कंडेंस थी करे, छो जो वेट लाइ हूंदो आहे, ज़मीन ते किरंदो आहे, जंहिंखे पाण मींहुं वसणु चवंदा आहियूं। इन तरीक़े सां मींहुं वसंदो आहे। ठीकु थी वियो। सो जीअं गिलास वारो एग्ज़ाम्पल ॾिनो, हिकु त हवा में वाटर वेपर मौजूदु आहे, ॿियो वरी टेम्परेचर जी पाण ॻाल्हि कई।
जीअं मथे मथे स्पेस में पाण वेंदासीं 1 किलोमीटर या 2 किलोमीटर या 3 किलोमीटर या जेतिरा बि किलोमीटर, त ग्रेजुअली जेको टेम्परेचर आहे इन्वायरमेंट जो या ज़मीन जे एटमॉस्फेयर जो, उहो जेको आहे घटि थींदो वेंदो आहे। छो घटि थींदो वेंदो आहे इहो बि तव्हां सम्झी वठो। टेम्परेचर बेसिकली वधंदो आहे सिज जी रोशनी जॾहिं कंहिं बॉडी में एब्ज़ॉर्ब थिए, जज़ब थिए। हाणे मथे जीअं पाण वेंदा आहियूं उते सिर्फ़ु हवा मौजूदु आहे, हवा जा एटम हूंदा आहिनि, त उहे कंपेरेटिवली लाइट खे, सिज जी रोशनी खे घटि एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि, घटि जज़ब कंदा आहिनि। उन करे उते टेम्परेचर वधीक न हूंदो आहे। ज़मीन ते छो जो सॉलिड शयूं मौजूदु आहिनि, ज़मीन आहे, पथर आहे, जबल आहे, साईं वण आहिनि, ॿूटा आहिनि, रेत आहे, वारी आहे, जेको बि आहे उहे हीट खे एब्ज़ॉर्ब करण जे करे टेम्परेचर धरती ते 40, 45, 50 ताईं वञी सघे थो या वेंदो बि आहे। पर स्पेस में ईअं न आहे, या ज़मीन जी एटमॉस्फेयर में 1 किलोमीटर या 2 किलोमीटर मथे या 8 किलोमीटर मथे जीअं पाण मथे वेंदासीं टेम्परेचर किरी पवंदो आहे 0 डिग्री खां हेठि, यानी माइनस में थी वेंदो आहे। सो उन सूरत में उहे जेके वाटर ड्रॉपलेट्स हुया हवा में, उहे पाण में कंबाइन थींदा आहिनि, उहे कंडेंस थींदा आहिनि। कंडेंस माना छा आहे, जेको वेपर फॉर्म आहे पाणी जो, उनखे लिक्विड फॉर्म में कन्वर्ट कंदो आहे। कंडेंसेशन छा हूंदी आहे, हवा में मौजूदु जेको पाणी जो बाफ़ या बुखार या वेपर आहे उहो लिक्विड फॉर्म में कन्वर्ट थींदो आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ख़बर हूंदी त पाणी हिकिड़ो अहिड़ी शइ आहे या अहिड़ो मटीरियल आहे, अहिड़ो मैटर आहे जंहिंजा 3 फॉर्म थी सघनि था, बर्फ़ सॉलिड जी सूरत में, ऐं वेपर्स मतिलबु गैस, ऐं लिक्विड मतिलबु पाणी जेको हूंदो आहे उहो पाणी मतिलबु लिक्विड जी फॉर्म में हूंदो आहे। सो कंडेंस जो मींहुं वसण जो अमल आहे बेसिकली उहो पाणी जो फेज़ चेंज करणु आहे, फ्रॉम गैसियस फॉर्म टू लिक्विड फॉर्म। मतिलबु पाणी बुखार जी सूरत में, जॾहिं बाफ़ जी सूरत में हूंदो आहे त उनखे जेके लिक्विड में कन्वर्ट कंदासीं हथरादे तरीक़े सां या नेचर में जेके फोर्सिस मौजूदु आहिनि उन तरीक़े सां मींहुं वसंदो आहे। ठीकु आहे। सो कुझु इलाइक़नि में घणो वसंदो आहे, कुझु इलाइक़नि में थोरो वसंदो आहे। इन जो छा चकर आहे, मिसाल तौरु हाणे मंगोलिया आहे, मंगोलिया तमामु वॾो मुल्क आहे, पर मंगोलिया दुनिया जो उहो मुल्क आहे जेको कंहिं बि समुंड खां सभिनी खां वधीक परे आहे। मंगोलिया खां वेझे में वेझो जेको समुंड आहे उहो बि 1000 किलोमीटर परे आहे सम्झो। त छो जो एवापोरेशन, बुखार, समुंड मां जॾहिं हवा खणंदी आहे त उनखे ट्रेवल करण में ज़ाहिर ट्रेवल कंदी आहे, रस्ते में कंडेंस थी करे मींहुं वसी पवंदो आहे। या ईअं खणी चओ तव्हां त रस्ते में जबल ईंदा आहिनि त जबल सां टकराइजी करे बि मींहुं वसंदो आहे। इहो वरी कीअं, इहो सम्झो ईअं जो हाणे गिलास जी जो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे पहिरियां ॾिनो हुयो, त वाटर वेपर्स जेके आहिनि गिलास जी दीवार सां टकराए टेम्परेचर घटि हुजण करे कंडेंस थी पवंदो आहे, पाणी जो ज़रो ठही पवंदो आहे या ड्रॉपलेट ठहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां उहा जेका चौमासी जूं हवाऊं जेके पाण चवंदा आहियूं या सामुंडी हवाऊं जॾहिं कंहिं जबल सां टकराईंदियूं आहिनि, जबल हाइट हूंदी आहे, हाइट ते टेम्परेचर हूंदी घटि हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे। सो उन हाइट ते उहो टेम्परेचर उन लिक्विड फॉर्म में तब्दील थी वेंदो आहे, मींहुं वसंदो आहे। सो मंगोलिया जे केस में चइनी तरफ़नि खां या जितां बि पाणी अचे थो या हवा पाणी खणी अचे थी पई, उहा पहिरें ई कंडेंस थी करे किथे न किथे मींहुं वसाए थी छॾे पई। माना उहो जेको वाटर वेपर आहे उहो मंगोलिया ते अनफॉर्चुनेटली पहुचे ई कोन थो पियो। ठीकु आहे न। त मंगोलिया में मींहुं तमामु घटि पवंदो आहे, न हुजण जे बराबरि, बल्कि उते वरी बर्फ़ वधीक पवंदी आहे। उहो वरी पाण ॿी वीडियो में ॿुधाईंदासीं बर्फ़ छो थींदी आहे या छो पवंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ऑस्ट्रेलिया ॾिसो तव्हां, दुनिया जो 6 सभ खां वॾो मुल्क आहे ऐं उनजे सेंटर में डेज़र्ट आहे। दुनिया जो 3 नंबर वॾो डेज़र्ट ऑस्ट्रेलिया में आहे, जिते तक़रीबन माना ख़ुश्क हूंदो आहे, मींहुं तमामु घटि पवंदो आहे। छो, ऑस्ट्रेलिया हालांकि ॿेट आहे, चइनी तरफ़नि खां समुंड आहे, पर जेको सेंटर आहे उन खां समुंड घटि में घटि 2000 किलोमीटर परे आहे। सो ऐं ऑस्ट्रेलिया में के ख़ासि जबल बि कोन्हनि के। सो जेके बि सिस्टम ईंदा आहिनि उहे सिधो गुज़री वेंदा आहिनि ऑस्ट्रेलिया कंटीनेंट जा मुल्क जे मथां। जबल हुजण जो फ़ाइदो इहो थींदो आहे जो हाइट जे करे टेम्परेचर घटि थींदो आहे, हवाऊं जेके नॉर्मली 2 या 3 4 किलोमीटर हाइट ते गुज़रंदियूं आहिनि। सो एतिरी हाइट ते जबल जो हुजणु ज़रूरी आहे कंहिं बि इलाइक़े में मींहुं वसण जे करे। सिंध में बि नॉर्मली मींहुं घटि इन करे पवंदो आहे जो हिते को ख़ासि हाइट वारा या जबल कोन्हनि के। खीरथर आहे पर उनजी डायरेक्शन जेके आहे सम्झो उत्तर खां ॾखिण आहे। फ़र्ज़ु कयो इहो खीरथर जबल जेकॾहिं ओभर खां ओलह तरफ़ हुजे हा एतिरी हाइट में, त पोइ बि सिंध में मींहुं जाम पवे हा। सबबु
छो जो जेको हवा जी डायरेक्शन हूंदी आहे ऊन्हारे में ॾखिण खां उत्तर हूंदी आहे। सो जेकॾहिं विच में हुजे हा खीरथर जबल एतिरी हाइट जो 6000 फुट जो, पर जी डायरेक्शन ओलह खां ओभर हुजे हा पोइ बि मींहुं सिंध में जाम पवे हा। सो इहो थींदो आहे कोई सिनारियो मींहुं वसण जो। बेसिकली वाटर वेपर्स जेके आहिनि उहे कंडेंस थी करे लिक्विड फॉर्म में जॾहिं कन्वर्ट थींदा आहिनि त उनखे पाण मींहुं चवंदा आहियूं। ठीकु आहे, थैंक यू।